वॾी मुश्किल सां असां IMF जो प्रोग्राम कयो छो त असांखे पाकिस्तान खे डिफॉल्ट थियण खां बचाइणो हो। हाणे 12 जुलाई ते IMF बोर्ड जी गॾिजाणी आहे। इंशाअल्लाह IMF जो मुआहिदो थी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तोरग़र में क़बाइली अॻवाननि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त कोशिशूं कयूं वञनि हा त पाकिस्तान समेत KP सूबो बि तमामु तेज़ीअ सां तरक़ी करे हा, पर गुज़िरियल वक़्त ते मातम करण जो को फ़ाइदो नाहे। असांखे सबक़ हासिल करणो पवंदो। वज़ीर आज़म तोरग़र में दानिश स्कूल ठाहिण जो ऐलान कंदे चयो त पंजाब में दर्जने दानिश स्कूल ठहिराया। खैबर ज़िले के इलाइक़े शकास में दहशतगर्दनि सां मुक़ाबले दौरान मेजर शहीद थी वियो। 3 दहशतगर्दनि ऐं संदसि सहूलतकार गिरफ़्तार। ISPR मूजिब गुज़िरियल राति दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते इंटेलिजेंस बुनियादनि ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान ऑपरेशन की क़यादत कंदड़ मेजर मियां अब्दुल्ला शाह शहीद थी वियो। इलाइक़े में मौजूद दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन क्लीनअप जारी आहे। सिक्योरिटी इदारा दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहिनि। फ़ौजियुनि जूं अहिड़ियूं कुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत कनि थियूं। PSL जे फ्रेंचाइज मुल्तान सुल्तान जे मालिक ऐं सीनियर सियासतदान जहांगीर तरीन जे भाउ लाहौर में आपघात करे छॾियो। लाहौर पुलिस मूजिब आलमगीर तरीन पिस्टल सां पंहिंजे मथे में गोली हणी ज़िंदगी जो अंत आंदो। आलमगीर तरीन आपघात खां अॻु हिकु ख़त छॾियो आहे जंहिंमें हुन पंहिंजी बीमारी जो ज़िक्र कयो आहे। आलमगीर तरीन जे वेझनि दोस्तनि मूजिब खेनि आलमगीर जी बीमारी जो इल्मु नाहे। हू ग़ैर शादीशुदा हो। भारत तरफ़ां रावी ऐं सतलज दरियाहनि में पाणी छॾण जो इम्कान। PDMA पंजाब में इम्कानी मोड बाबति पंजाब जे डिप्टी कमिश्नर्स ऐं समूरनि खातनि खे अलर्ट रहण जो हुकुम जारी करे छॾियो। PDMA तर्जुमान मूजिब 8 खां 10 जुलाई ताईं जहलम, सतलज, रावी ऐं चनाब में इंतिहाई वरी दर्जे जी बोर्ड जो ख़दशो आहे। भारत तरफ़ां रावी ऐं सतलज में पाणी छॾण जो इम्कान आहे, जंहिं करे बोर्ड जा ख़तरा वधण जो ख़दशो आहे। लाहौर में 291 मिलीमीटर पयल बरसात जूं तबाहकारियूं। बरसात जो पाणी निकाल न थी सघियो। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 9 माण्हू फौत थी चुका। लाहौर में अॼु बि ज़ोरदार बरसात जो सिलसिलो जारी। KP ऐं बलूचिस्तान में बरसात तबाही मचाए छॾी। KP में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 3 ॼणा फौत, 8 ज़ख़्मी। बलूचिस्तान जे कचे वारे इलाइक़े में 2 ॾींहंनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी। केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठाणा लॾ पलाण करण ते मजबूर। 8 जुलाई खां डेरा गाज़ी ख़ान, कोहिलू, सिबी, बारखान, लोरालाई, किला सैफुल्ला ऐं मूसा खेल जे पहाड़ी वारनि इलाइक़नि ऐं नदी नालनि में ॿोॾि जो ख़दशो। सिंध में भी चौमासे बरसातुनि जो सिलसिलो शुरू थी वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात। बाड्रे, फरीदाबाद, हिंगोरजा, मोहनजोदड़ो, राज़ीदेरो, सजावल चुणेजो में तेज़ हवा सां बरसात। सेठारजा, सोभदेरो, सुल्तानकोट, वगण, वाही पांदी ऐं ॿियनि शहरनि में बि मींहं गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। हेठाणे वारनि इलाइक़नि में पाणी बहिजी वियो। कराची में कारा ककर छांइजी विया। ज़ोरदार बरसात जो इम्कान। बरसात सबबि सिविल एविएशन अथॉरिटी कराची एयरपोर्ट ते हिफ़ाज़ती क़दम खणण जा हुकुम जारी कंदे लाॻापियल इदारनि खे अलर्ट जारी करे छॾियो। नंढनि जहाज़नि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वेंदो। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। मुर्तज़ा वहाब शहर में तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। चवे थो IIA चंडीगढ़ रोड ते मैरीवेदर टावर वेझो ठहियल क़दीम नाले जी बहाली जो कमु शुरू कयो वियो आहे। नाले जो 1 महीने दौरान कमु मुकमल कयो वेंदो। शहर जे ॿियनि नालनि जो कमु बि जारी आहे। फरीदाबाद समेत काछे जे खीरथर जाबलू पट्टी में तेज़ बरसात खां पोइ नयूं वही आयूं। नई सगरो दालान ऐं नए मिर्ज़ानी वही अचण बाद तेल गैस कंपनी जो रस्तो पाणी हेठि अची वियो। केतिरनि ई ॻोठनि जो फरीदाबाद शहर सां ज़मीनी राब्तो काटा। दरगाह शाह गोदड़ियो ॾांहुं वेंदड़ ज़ाइरीन तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा।
अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां आबादगारनि ने हारियुनि खे फुटीअ जो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ऐलानियल अघु न मिलण ते ॻणती जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त आबादगारनि ने हारियुनि खे ऐलानियल इमदादी क़ीमत ₹8,500 फ़ी मण मुताबिक़ अदायगी न पई कई वञे। हारियुनि खे उन्हनि जो पूरो हक़ मिलणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत हारियुनि खे फुटीअ जो ऐलानियल अघु ॾियारण लाइ क़दम खणे। सिंध हुकूमत खे ख़ासि तौरु हिदायत कजे थी त हारियुनि खे हक़ ॾियारण लाइ क़दम खयां वञनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीका पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहनि ताईं अमरीका में रहंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां उत्तर वज़ीरिस्तान में आपघाती हमले जी मज़म्मत, 3 सिक्योरिटी एहलकारनि समेत 4 ॼणनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बुज़दिलाणियूं कार्रवायूं दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौम जे अज़म खे कमज़ोर नथियूं करे सघनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां मीर अली में चेक पोस्ट ते हमले, सिक्योरिटी एहलकारनि ऐं ॿारनि जी शहादत जी मज़म्मत। ख़ैबर में मेजर मियां अब्दुल्ला शाह जी शहादत ते बि ॾुख जो इज़हार। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मुल्की सलामती जे लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ शहीद असांजे अज़्म खे मुस्तहकम कनि था। बुज़दिलाणियुनि कार्रवायुनि सां दहशतगर्दनि ख़िलाफ़ क़ौम जा हौसला कमज़ोर न थींदा। इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि रेड लाइन BRT बाबति आला सतही इजलास। रेड लाइन BRT प्रोजेक्ट में अॻभराई ऐं दरपेश मसइलनि ते गौर वीचार। बी टैंक चौक खां सफूरा चौरंगी अंडरपास जे तामीराती कम में अॻभराई ते बि गौर। रोज़ाने जी बुनियाद ते कम जी अॻभराई जी निगरानी ऐं जाइज़े लाइ कमेटी जोड़ी वई। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त रेड लाइन BRT प्रोजेक्ट में पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ का कसर न छॾी वञे। मंसूबनि खे जल्द मुकमल करण लाइ समूरनि स्टेक होल्डर्स जी काविशनि जी ज़रूरत आहे। कंदकोट जे ज़िले जे इलाइक़े बंडाणी मां कुझु ॾींहं अॻु अगवा थी वियल मुखी जगदेश कुमार ऐं संदसि पोटे जयदीप समेत ॿियनि मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो गबलो जे कचे में ऑपरेशन ॾोहारियुनि जे थाकनि खे ड्राहे पट कयो वियो। 15 शकी माण्हू गिरफ़्तार। SSP इरफान समो जो चवणु आहे त ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो ऐं तमामु जल्द समूरनि मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वेंदो। उबावड़ो वेझो रावती जा रहवासी बसगा ॿाहिरि घोटकी फीडर में ॿुॾी विया। ॿुॾी फौत थियनि में अली मलिक ऐं अरसलान मलिक शामिल। लाशुनि जी ॻोल्हा जारी। ठटे ज़िले जे गुजो शहर भरिसां वाटर बोर्ड कराची खे सप्लाई कंदड़ वाह में नौजवान ॿुॾी फौत थी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत लाश वाह मां कढी वरितो। फौती जी सुञाणप मीरपुर साकरो वासी प्रेम तौर थी। जरवार भरिसां गुज़िरियल ॾींहुं मसो वाह में ॿुॾी वियल नींगर जो लाश हथ अची वियो। वाह में ॿुॾी वियल 10 वरियनि जे नींगर शफ़न थईम जो लाश 20 कलाकनि बाद हथ पियो वियो। करमपुर भरिसां ॻोठ निसार अहमद बिजराणी में मलक बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो। मंठार मलक कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। बलोचिस्तान जे इलाइक़े लेसबेला में मुसाफ़िर कोच ऐं पिकअप गाॾी में टक्कर, 2 ॼणा फौत, 4 ज़ख़्मी। इतला मिलण ते पुलिस ऐं इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे लेसबेला अस्पताल पहुचायो। फौतियुनि जी सुञाणप ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं अब्दुल वहाब तौर थी। मीरवाह गोरचाणी भरिसां मखण समो बस स्टॉप ते कोस्टर मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं टक्कर, 12 फौत, 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। मिठियाणी भरिसां लेडनगर खान चांडियो लिंक रोड ते वणनि जी वाढीअ वारी मशीन में विचण सबबि नींगर फौत, संदसि वालिद ज़ख़्मी, इस्पताल दाख़िल। रतुदेरो जे खांगी मेडिकल सेंटर में इलाज दौरान औरत फौत थी वई। डॉक्टरियाणीअ ते ग़फ़लत जो इल्ज़ाम। फौती औरत मुनीरा जलबाणी जा वारिस लाश खणी रतुदेरो प्रेस क्लब पहुता। एहतिजाज इंसाफ़ जी घुर।
ऐं ॾेई शहर ऐं भरपासे वारनि ॻोठनि में डायरिया ऐं गैस्ट्रो वबाई सूरत अख़्तियार करे वरिती। हिकु ॾींहुं अंदरि सरकारी तोड़े ख़ानगी अस्पतालुनि में 20 खां वधीक माण्हू दाख़िल। डॉक्टरनि मूजिबि डायरिया ऐं गैस्ट्रो जे मरीज़नि में वाध जो सबबु घणी गर्मी ऐं जर जो पाणी वापराइणु आहे।